पाक सरजमीन शादबाद वस कनू गई हाँ बेवस थी पईया। अस्सलाम वालेकुम दोस्तों छाल और तबे से ठीक है मां तव्हांजो एम सलीम है तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS काछवाला। दोस्तों तव्हां खे ख़बर आहे अॼु जेको ॾींहुं आहे तमामु भलारो ॾींहुं आहे 14 अगस्त जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते हिन तारीख़ ते असांजो प्यारो वतन असांजो प्यारो मुल्क आज़ादु थियो हो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जंहिं हिन मुल्क खे आज़ादु कयो हो। अॼु उहो ई ॾींहुं आहे 14 अगस्त ते असांजो मुल्क असांजो प्यारो वतन आज़ादु थियो। सो अॼु आहे 14 अगस्त असांखे वॾी ख़ुशी आहे छो जो असांजो मुल्क जेॾी महिल आज़ादु थियो त उहो ई ॾींहुं आहे। उन ॾींहं ते ईअं सम्झो त असां लाइ ईद ऐं मेलाप आहे असां ईअं मल्हायूं था। बहरहाल असां ॿाहिराड़ी जा माण्हू आहियूं असां काछे जा रहवासी आहियूं। हिते माना अहिड़ो शहर या माण्हू कोन्हनि जेको असां बि माना मल्हायूं। बहरहाल असांजी ख़ुशी वॾी आहे दिलि में ऐं ख़ुशी जो इज़हार कंदे असां सभ खां पहिरियां क़ौमी तरानो पढ़ंदासीं। मां ऐं असां सां गॾु चाचो कुर्बान असां ॿई क़ौमी तरानो पढ़ंदासीं पोइ व्लॉग स्टार्ट कंदासीं। हे असांजो प्यारो चाचो कुर्बान हे तमामु बहितरीन माण्हू आहे। असांजो हिन सां लॻे थो माशाअल्लाह असां हिन सां घुमंदा फिरंदा वतूं था असांजो टाइम पास हिते ई थींदो आहे। बहरहाल असां ॿई गॾु क़ौमी तरानो पढ़ंदासीं। असांखे बि घणो टाइम थी वियो आहे क़ौमी तरानो असां खां थोरी वई आहे विसरी। सो इन जे करे कुझु जेको यादि आहे उहो पहिरियां पढ़ंदासीं पोइ व्लॉग स्टार्ट कंदासीं। पाक सरजमीन शादबाद केशवरे हसीन शादबाद मंज़ले मुराद शादबाद मंज़ले मुराद तू निशाने अज़्मे आली शान पाकिस्तान पाक सरजमीन शादबाद केशवरे हसीन शादबाद कुव्वते अकुव्वते अवाम शादबाद मंज़ले मुराद पाक सरजमीन शादबाद। सो दोस्तों इहो असांखे यादि हो क़ौमी तरानो असांखे थी वियो आहे घणो टाइम तक़रीबन 4 साल खनि थी विया आहिनि असां स्कूल खां करे वियासीं बस। सो फ़िलहालु असांखे यादि कोन्हे जेको यादि हो उहो क़ौमी तरानो असां पढ़ियोसीं। ऐं असांजी इहा दुआ आहे त असांजो मुल्क तमामु तरक़ी करे तमामु मुल्क असां खां परे निकिरी विया आहिनि तरक़ी में। सो इहा ई असांजी दुआ आहे हिन भलारे ॾींहं ते अल्लाह साईं असांजे मुल्क ते रहम करे ऐं असांजो मुल्क जीअं तरक़ी में ॿिनि मुल्कनि खे पहुचे उन्हनि खां बि क्रास करे असांजो मुल्क तमामु नुक़सान में पियल आहे। असांजी दुआ आहे हिन भलारे ॾींहं ते त अल्लाह कंदो त असांजो मुल्क तमामु बहितरीन तरक़ी कंदो। ऐं हाणे असां व्लॉग स्टार्ट कंदासीं। छा ॿुधायां हाल यारो मुल्क मिले मैदान वा ये मुल्क मैदान कर छोड़ी नहीं मुल्क मैदान हाँ अनवर सही है या गलत है? सही हाँ यो हाल है यार क्या खैर है तेरा मुल्क मैदान कर छोड़ी नहीं देख आ शेख बन बताएंगे हाँ और वो सामाल बेंद का हलवा दे जूच तो मानो सा गुंडे माल रुकाड़े वाला ये माल काई में देनी यो नवाब शाह हाँ ये कारे न लेके चाचो कुर्बान शेर ॿुधायो आहे शेर हमरा परियां बीठो पाणी जे परियां सो हुनखे शेर ॿुधाई हाणे ढगा चारे थो ऐं चाचो कुर्बान असांजो वरी ॿियो शेर बि असांखे ॿुधाईंदो। आवा बिस्मिल्लाह कर ॿुधा। वस कनू गई हा बेवस थी पईया बार पिरिया ते हुन मैं बीमार थी पईया पीछे भाग तेरा दिलबर तू आवी जाना बस हां सही हाणे इहो कंहिं ते ठाही केरु आवे या न आवे दोस्त आवे मर वने तो मर वने हाँ दोस्त दोस्त हाँ उन ते शायरी ठहियल है हाँ तेरे नाम बाबा कौड़ा ने कहा है जीवन अपना सारा सनम हो जीवन अपना सारा सनम। दोस्तों ॾिसो बकरियूं चरनि थियूं हिते असांजे काछे जे इलाइक़े में माशाअल्लाह हो धनारा इन जा बकरी मोहम्मद रेहान जा। तो ख़ूबसूरत नज़ारो ख़ूबसूरत इलाइक़ो हे असांजा ढगा चरनि था ऐं हे बकरियूं रेहान अली जान रेहान अली छा हाल आहे? खैर अलहमदुलिल्लाह चारी थो ढगा हां ढगा बकरियूं सब चारियूं था। सही आहे गानो बंदि कर गानो हा हथ में छा अथई? हथ में लकुणा हे ये MP3 हां इनखे ॿुधी थो गाना था ना हां ॿुधूं था माल साहब टाइम पास करीं थो माना हां अकेला हूंदा ॿुधंदा हूं। सही सुठो थो करीं तमामु बहितरीन कमु थो करीं।
सही भली तूं वञ तुंहिंजा ॿकरी विया आहिनि अॻिते है मेहरबानी असांजा बीठा आहियूं असांजा ढगा बीठा आहिनि हिते तू भी भले असान अक्षर हूंदा